सोबधेरो थाणे जी हद ॻोठ लाॾिनो भंभरो जो रहवासी ख़ादिम हुसैन वल्द गुलाम फरीद भंभरो पंहिंजे भाउ मोहम्मद रमज़ान ख़िलाफ़ फैमिली समेत एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम लॻाईंदे चयो त मुंहिंजो भाउ मोहम्मद रमज़ान पंहिंजे माइट गुलाम अब्बास जे चुच ते मुंहिंजे पीउ गुलाम फरीद भंभरो तरफ़ां हाल हयात दौरान विरहायल मिल्कियत ते मुंहिंजी फैमिली जी जान जो वेरी बणिजी वियो आहे। हू तरह तरह जूं धमकियूं ॾेई रहियो आहे जॾहिं त असांजो वालिद गुलाम फरीद भंभरो पंहिंजे धीअरे पुटनि में मिल्कियत तक़सीम करे वियो हो। हिन वक़्तु मोहम्मद रमज़ान मुंहिंजे हिसे में आयल मिल्कियत ते कब्ज़ो करण लाइ पंहिंजे वेझे माइट गुलाम अब्बास जे टेक ते मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे जान संवारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। मां हिकु मज़दूर तबिके जो माण्हू आहियां। मज़दूरी सांगे हमेशह घर खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहियां। पोयां मुंहिंजो भाउ कुझु शतपसंद माण्हुनि जे चुर्च ते मुंहिंजे मासूम ॿारनि ऐं फैमिली खे हिरासां ऐं क़तल करण जूं धमकियूं ॾिए थो। हुन चयो त ॻोठ जे मोतबर शख़्सियतुनि खे बि दांह ॾिनी आहे त जिते फ़ैसिलो करे भाउ सां फ़ैसिलो करण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजे रमज़ान भंभरो इन्हनि जी बि नथो ॿुधे। मजबूर थी मीडिया अॻियां इंसाफ़ लाइ दाहूं करे रहियो आहियां। मुतासिर ख़ादिम हुसैन भंभरो बसवारनि आई.जी. सिंध, डीआईजी सखर, एसएसपी खैरपुर ज़ुबैर नज़ीर अहमद शेख ऐं एसएचओ सोभोदेरो मोहम्मद हाशिम अकड़ो साहब खे अपील कई त जवाबदार खे गिरफ़्तार करे मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची